सूबाई वज़ीर सरदार अली शाह ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल रिपोर्ट ते सख्त कावड़ जो इज़हार कयो आहे। अब मुझे समझ में बात नहीं आ रही कि उसने किस बुनियाद में ये रिपोर्ट जारी कर दी। उन खां अॻु में ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पंहिंजी रिपोर्ट में इहो इंकशाफ कयो त करप्शन में सिंध जो तालीम खातो नंबर 1 आहे। सरदार शाह जो के ताज़े बयान में ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल ते न रुगो कावड़ ज़ाहिर कई पर सख्त सवाल भी पुछिया आहिनि। छा वाकई सिंध जी तालीम खाते में करप्शन न आहे? छा वाकई सिंध जे नौजवाननि खे नौकरियूं मेरिट ते मिलनि थियूं ऐं बिना कंहिं रिश्वत जे मिलनि थियूं? इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु हूंदो सीनियर सहाफ़ी ऐं तजिज़िया निगार कामरान सातो साहब। वॾी महिरबानी तव्हांजी। हाणे गुज़िरियल ॾींहुं कल्ह जेको थियो आहे, सरदार हुसैन शाह जेको तालीम जो वज़ीर आहे, उन हिकिड़ो बयानु ॾिनो, हिकिड़ो फेस्टिवल थियो उन में। उन ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जेका रिपोर्ट जारी कई आहे, जंहिंमें उन्हनि इहो रिपोर्ट में ॼाणायो आहे त पुलिस खां वधीक जेका करप्शन थी आहे उहा एजुकेशन में आहे। हाणे सरदार शाह जेका उन ते कावड़ कढी आहे, उहो उनजो हिकिड़ो पंहिंजो ख़्यालु आहे, उहो उन पाण इज़हार कयो आहे। हाणे इन शइ खे ॾिसणो आहे त करप्शन वाकई तालीम खाते में आहे या न। पर आउं इहा दावा कयां थो त तालीम खाते में जेका करप्शन आहे उहा कंहिं बि हींअर खाते में कोन्हे, छाकाणि त IPA टेस्ट ज़रिए जेका हाणे टेस्ट थी आहे उन में अहिड़ा ई शहर आहिनि जितां तव्हां ॾिठो हूंदो त 50 खां घटि मार्कूं रखंदड़ जेके 40 वारा हुआ, 33 वारा जेके, इहो त खणी वञनि हिकिड़ो पॉलिसी ॾींदी 33 मार्कुनि ते पास कजे थो। पर को अहिड़ो शहर पोइ हुयो जिते 20 मार्कुनि ते बि हिकिड़ो उम्मीदवार आहे, उनखे उन लिस्ट में नालो अची वियो। जीअं तव्हांखे यादि हूंदो त मीरपुर ख़ासि में हिकिड़ी लिस्ट थी, उन में एजुकेशन जो जेको पुराणो DO हुजे उन जे पुट जो बि नालो लिस्ट में नालो अची वियो। उन खां पोइ सोशल मीडिया ते बाहि भरी हुई, उन खां पोइ उहो नालो ख़ारिज थी वियो। त ईअं खोड़ हिकिड़ा थिया आहिनि जेके हींअर बि थियनि वेठा था। के शहर अहिड़ा आहिनि जिते हींअर बि जेको आहे उहे लिस्टूं ठहनि पई थियूं ऐं उहे उम्मीदवार जिन खे हू ऑर्डर ॾियनि पिया था, पर अञा ताईं इहा इन शइ खे सरदार शाह कोन रोकाए सघियो आहे। पर हींअर जेका रिपोर्ट जारी थी आहे उन में हुन उहा कावड़ जेका कढी आहे, उन जे अक्स जेका बरअक्स जेका आहे, उहा ॿी ॻाल्हि इहा बि आहे त छा तालीम खाते खे इहा ख़बर कोन्हे त जेको आहे नौशहर फिरोज़ जे कंहिं ॻोठ जे स्कूल में जेके कचे जा स्कूल आहिनि उन स्कूल में छा बेंचूं आहिनि? बिल्कुलु कामरान, तव्हां सही था चओ। कुझु ॾींहं पहिरियां डेरिकी जो बि हिकिड़ो इशू आयो साम्हूं, निसाबी किताब जेके आहिनि कबाड़े दुकान ते विकिरो थिया हुया। उन खां पोइ डेरिकी जा ॿारड़ा जेके आहिनि उहे पट ते बि तालीम हासिलु कनि था। हा बिल्कुलु सदाम, इहो तव्हां ज़बरदस्त क्वेश्चन कयो। डेरिकी में वाकई इहा ॻाल्हि थी हुई। उन में जेके दर्सी किताब जेके मिलिया ई न आहिनि, ॿारनि खे त किताब तव्हां न पिया ॾियो, उहो कबाड़ी वटि पहुता आहिनि। उन खां पोइ तालीम खाते जा जेके अमलदार पहुता आहिनि उहे उनजी वरी वज़ाहत पिया कनि त इहे भाई असां सेफ वारनि खे ॾींदासीं। भाई जेकॾहिं तव्हीं सेफ वारनि खे किताब ॾियो था त सेफ बि एजुकेशन जे माते थो अचे। ऐं जेके स्कूल ॾहरकी जो जेको स्कूल आहे जिते ॿार पट ते पढ़ंदा, उहो न रुगो ॾहरकी जो मामलो आहे, पर सॼी सिंध जा स्कूल अक्सर ॻोठनि में अहिड़ा आहिनि। नौशहर फिरोज़ आहे, कंडियारो आहे, उन खां अलावा मिरापुर शहर में कचे जा हिकिड़ा ॻोठ आहिनि, फैज़गंज में आहे, खैरपुर ज़िले जा कुझु तालुका आहिनि उते अहिड़ा आहिनि। उनमें सरदार शाह इहा ॻाल्हि करे थो त बरसातूं जेके ताज़ियूं पयूं आहिनि उन्हनि जे करे कुझु स्कूल डैमेज थिया आहिनि। डैमेज थिया आहिनि, तालीम खातो ठाराए। हाणे जेकॾहिं इहा रिपोर्ट हिकिड़ी जारी थी आहे, सर्वे थी आहे, इहा कूड़ी आहे या सच आहे, उहो त ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल वारा उहे पाण हुनजी वज़ाहत ॾींदा न। बाक़ी जेकॾहिं सरदार शाह जो जेको पंहिंजो कमु आहे, तालीम जो मिनिस्टर आहे, उहो तालीम खे बहितर बणाइण लाइ वधीक कोशिशूं करे सघे थो। कामरान साहब, अवां जी वॾी महिरबानी, अवां बहितरीन अंदाज़ में इशूज़ खे हाईलाइट कयो। जेकॾहिं सरदार शाह खे वाकई कावड़ अचे थी, बदहाली जो शिकार स्कूलनि ते अचणु घुरिजे। फर्नीचर बिना ॿार जेके पट ते ॿारड़ा वेठा आहिनि उन अमल ते अचणु खपे, न कि ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल जी रिपोर्ट छा आहे उहो सरदार शाह ॼाणे ऐं ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल वारा ॼाणनि। पर सिंध जी तालीम जो जेको हाल आहे उन ते असां कुझु नथा चई सघूं, उहो सभिनी जे साम्हूं आहे। फ़िलहालु एतिरो ई, मिलूं था हिकु नई वीडियो।